सिंध रंग जे रंग में शामिल है सिलसिलो सिंध जा माग मकान। माग जो नालो आदम शाह जो मुकबरो, माग जो किस्म मुकबरो, माग जो दौर कलोड़ा दौर, माग जो हंध आदम शाह जी टकरी, तालको ज़िलो सखर। आदम शाह कलोड़ो कलोड़न जे सियासी ज़िंदगी जो वॾो मोतबर नालो आहे, जेको काफ़ी अरसो मुग़लनि वटि क़ैद रहियो ऐं खेसि क़त्ल कयो वियो। संदसि मढ़ो मुल्तान मां आणे हिन टकरी ते दफ़नायो वियो, जंहिंखे बाद में आदम शाह जी टकरी करे सॾियो वियो। मुकबरो जो कुंडो आहे, ॿाहिरां संदसि माप 29 8 फुट आहे ऐं ऊचाई 42 ॾहाई 6 फुट आहे। मुकबरो ॾखण मुंहुं आहे, दरवाज़े जी माप 8 फुट आहे। कलोड़ा दौर जी ही अडावत मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े जी ठहिरायल आहे। मुल्तान जे नवाब मोहम्मद आका मियाँ साहब खे 1598 ईस्वी में शहीद करायो। अंग्रेज़नि तरफ़ां 1890 ईस्वी खां 1914 ईस्वी ताईं हिन ज़ियारतगाह ते बंदिश पियल हुई। हिन मक़बरे जे वक़्त ब वक़्त मुरम्मत थींदी अचे थी। मक़बरे में अंदरि 3 क़बरूं ॿियूं बि आहिनि। आदम शाह जी क़बर जी उभरंदे तरफ़ अकरम शाह जी क़बर आहे। चवनि था त अकरम शाह आदम शाह जो भाउ हो। ॿी क़बर ते कुतबो ॼाम फ़िरोज़ तालपुर जे नाले जो लॻल आहे, जंहिं ते वफ़ात तारीख़ 1214 हिजरी लिखियल आहे। टी क़बर शहबाज़ खान गुल अंदाज़ जी आहे, जेको असुल हैदराबाद जो वेठल हो। माग जो नालो आदत जो दड़ो, आदात जो दड़ो, माग जो हंध, तालको नसीराबाद। बाडरे शहर खां ॾखण ओलह 1 किलोमीटर। मेहड़ बाडरे रस्तो, ज़िलो कंबर शदादकोट। माग जो दौर हड़पा दौर। दड़े जी सूरत में आहे। मिस्टर डिक्सट 1925 ऐं मिस्टर मजिंदार 1927-28 में खोटाई कई। हितां अडावतुनि जा निशान कोन मिलिया आहिनि। के विथियूं मिलियूं आहिनि, जेके अक़ीक़ जा मनका, ठिकराठो, ठिकर ते कुते जी तस्वीर वग़ैरह। ही माग हड़पा दौर जो लिखिजे थो। ही दड़ो 20 फुट ऊचो आहे। ठिकर चिटियल आहे। टामे जी तार ऐं आर ठिकर जूं चूड़ियूं, ठिकर जूं मूर्तियूं मिलनि थियूं। ताज़े कब्रिस्तान जा निशान बि मौजूदु आहिनि। माग जो नालो आठे खान ॿुढे खान जो मुकबरो, माग जो किस्म मुकबरो, माग जो दौर कलोड़नि जी साहिबी। माग जो हंधु मियाँ नूर मोहम्मद कलोड़े जो कब्रिस्तान। ॻोठ दह मियाँ नूर मोहम्मद, तालको दौलतपुर, ज़िलो नवाबशाह। हिन जे ॾखण में अटकल 1 किलोमीटर पंध ते निमू जो ॻोठ आहे। हिन जे ओभर में अटकल 1 किलोमीटर जे पंध ते लुंडकी कैनाल वहे थो। ओलह में 2 किलोमीटर जे पंध ते ॻोठ मुकीम, डायरी ऐं मोरे जो शहर अटकल 16 किलोमीटर नूर मोहम्मद कलोड़े जी क़बर खां परे आहे। ही माग उत्तर विकराई फाक 26 32 50, ओभर ॾाही फाक 48 डिग्रियुनि ते वाक़िआ आहे। हिकु मुकबरो ड्रेग ऐं वेकर में हिकु जेतिरो 5 ॾहाई 65 दरमियान 5 ॾहाई 65 मीटर आहे, जॾहिं त वधि में वधि ऊचाई 10 मीटर मापी वई आहे। अडावत में पकियूं सिरूं, गुलकारो, गचकारो, काशी जूं सिरूं ऐं चुन इस्तेमालु थियल आहे। मुकबरो हथ में चौकुंडो आहे। 4 कुंडी वंगाए लंघ मथां घण रासियूं वंगूं पानेल ते ठहियल आहिनि। मुहाड़ी घण रासिन वंगनि ऐं मुस्ततील पानेलनि सां ठहियल आहे। हर पासो मुस्ततील ऐं घण रासिन वंगाऊं पानेलनि सां मुज़ीन आहे। सिंध जा माग मकान सिलसिलो अवां ताईं रसायोसीं।